अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल्लाही शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। अडेरो लाल खैबर ऐं शेर मोहम्मद टोड़ा जे किफ़ालत सेंटर ते औरतुनि जी तज़लील, धिका थाबा एजेंटनि पारां कटौती शुरू। मुझा पुट लेट न बोले असी सब का चाह पी जी बैठा बस असी यो इंतजार है मने ते नेट न थो के बोले हां चंदा नेट न थो रे असी बे रहा बे ओ नेट हले अन्या न कुछ नेट हले न कुछ असी आसरे में बैठा बस जो खाओ ठीक बैठा इते ही बैठा चाह पिया छोड़ी थियो आहे थी वेठा ते में अन्या चन था ही चारा मुरसाल आया ते में अन्या मिशन न हली असी ते साई नंढड़ा बार जड़ा कर असी छडे आया रोइन पिया कल ही असी छडे आया रुना हन असा बिस्कुट बिया खाराया अज ही असी छडे आया इन इंतजार में पर ना चन तक कोन हन मारू वने ये इंतजार गाना कौन क्या बैठा है पर कल काटी पैसा साके मिलन तो ने टले न तो साके पैसा सादा जवन म चला ना हलन न था जी हलन न थियो पैसा मिलन नहीं ना कल काटी बैठा है थे चंदा नेट टले न तो तफसील मूजब ज़िले मटियारी जी किफ़ालत सेंटरन अडेरो लाल खैबर शेर मोहम्मद टोड़ा अडेरो लाल स्टेशन पलजानी गोठ गाजी खान साहिवाल गोठ पन्यो खुदरी ऐं ॿियनि शहरनि में एजेंटनि पारां औरतुनि खे धिका ऐं थाबा मिलियल रक़म मां कटौती। उन मौक़े ते मुस्तहक औरतुनि मौसमात समरीन हाकिमज़ादी बल्कीस हलीमा तू साहिब खातू ऐं सलमा एहतजाज कंदे साफ़िन खे ॿुधायो त असीं सुबुह जो 8 वॻे खां आयल आहियूं पर सेंटर जे अंदर वेठल एहसास वारनि जे ॿाहिरां बीठल एजेंटनि तरफ़ां उन्हनि औरतुनि खे अंदर मोकिले जल्द पैसा था ॾिना वञनि जंहिंजी मिलियल रक़म 12,000 मां 500 रुपया कटौती करे बाक़ी उन्हनि खे 11,500 ॾियनि था। सेंटर वारनि साफ़िन ऐं समाजी माण्हुनि खे हरकत में ॾिसी सिग्नलनि जो न हुअण ॼाणाए पैसा ॾियण बंदि करे छॾिया आहिनि। उते पीअण जी पाणीअ जो को बि इंतज़ाम न थियल आहे। वधीक रश सबबि औरतुनि खे पिणु वॾी तकलीफ़ पेश अचे थी। उन लाइ असीं डिप्टी डायरेक्टर एहसास किफ़ालत प्रोग्राम खे अपील था करियूं त एहसास किफ़ालत जे सेंटरनि ते थींदड़ नाजाइज़ कटौतीअ खे रोके उन्हनि सेंटरनि जूं आईडियूं बंदि करे सनन लाइसेंस रद्द कया वञनि।